अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। सुल्तान मक्का ताजदार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने बाकरीना है, जंहिं रमज़ान के पातो ऐं उन जा रोज़ा न रखिया वो शख़्स बदबख्त है। जंहिं पंहिंजे वालिदैन या कंहिं हिक के संदसि हयाती में ॾिठो ऐं उन्हनि सां सुठो सलूक न कयो त उहो बि शकी यानी बदबख्त आहे। ऐं जंहिं वटि मुंहिंजो ज़िक्र थियो ऐं उहो उन मूं ते दुरूद पाक न पढ़ियो उहो बि शकी यानी बदबख्त आहे। काबे के बदरुद्दुजा तुम पे करोड़ों दुरूद, तैबा के शम्सुद्दुहा तुम पे करोड़ों दुरूद, तुमसे जहाँ का निज़ाम तुम पे करोड़ों सलाम, तुम पे करोड़ों सना तुम पे करोड़ों दुरूद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैह इल्म फ़िक़्ह ऐं इल्म हदीस जा तमाम वॾा इमाम हुआ। 99 सने हिजरी में पैदा थिया। वॾा मुत्तकी परहेज़गार इबादत गुज़ार ऐं पंहिंजे ज़माने जा इमामुल मुस्लिमीन हुआ। हिक भेरे हज़रत सैयदना सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैह के 3 साल मक्के पाक में क़याम जी सआदत नसीब थी। फरमाइन था, मक्के पाक में एक शख्स हो, वो रोज़ानो मंझंदि महल काबे जो तवाफ़ कंदो हो, नमाज जूं बरकतूं वाजिबु तवाफ़ अदा कंदो हो, पोइ मूंखे सलाम करे पंहिंजे घर हलियो वेंदो हो। उन जो रोज़ानो जो इहो मामूल हो। मूंखे उन नेक शख़्स सां मोहबत थी वई। हिक भेरे उहो सख़्तु बीमार थी पियो। मूंखे ख़बर मिली त उहो सख़्तु बीमार आहे त मां इयादत जे लाइ हाज़िर थियुसि। उन जी हालत नाज़ुक हुई। उन मूंखे वसियत कंदे चयो, जॾहिं मां फ़ौत थी वञा त अव्हां पंहिंजे हथनि सां गुस्ल ॾेई मुंहिंजे जनाज़े जी नमाज़ अदा कजो, मूंखे अकेलो न छॾिजो, सॼी राति मुंहिंजी क़बर वटि रहिजो ऐं मुनकर नकीर जे अचण वक़्तु मूंखे तलक़ीन कजो। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, उन नेक शख़्स मूंखे इन तरह तलक़ीन जी वसियत कई। मूं उन जी हामी भरी ऐं उन जी वसियत ते अमल करण जो वाइदो करे वरितो। जॾहिं उन शख़्स जो इंतिकाल थियो त मूं उन जी वसियत जे मुताबिक़ अमल कयो, पंहिंजे हथनि सां उनखे गुस्ल ॾिनो, नमाज़ जनाज़ा अदा कई, क़बर में लाथो। उन वसियत कई हुई त घटि मां घटि हिकु राति मूंखे अकेलो न छॾिजो। उन करे सभई माण्हू हलिया विया, मां उते मौजूदु रहियुसि। वेठे वेठे मूंखे निंड जो झूठो आयो। निंड जी हालत में हिकु ग़ैबी आवाज़ ॿुधो। को चई रहियो हो, ए सुफ़ियान, हिन खे तव्हांजी तलक़ीन ऐं कुर्बत जी का हाजत न आहे, उन लाइ जो असां पाण ई हुनखे कुर्ब ॾिनो ऐं तलक़ीन कई। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मूं चयो, हिन खे कहिड़े अमल जे सबबु ही रुतबो मिलियो? आवाज़ आयो, रमज़ानुल मुबारक ऐं उन खां पोइ शवालुल मुकर्रम जा 6 रोज़ा रखण जी बरकत सां। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, उन हिकु राति में 3 भेरा मूं इहो ई ख्वाब ॾिठो। हे आशिकान रसूल मुबारक हुजे, सभिनी खे मुबारक हुजे। अल्लाह पाक जे करम सां, हुनजे फज़ल ऐं एहसान सां हिकु भेरे ॿीहर रमज़ान मुबारक अची रहियो आहे। हाणे कुझु ई ॾींहंनि खां पोइ हिकु शाम ईंदी जो जॾहिं निगाहूं आसमान ॾांहुं ॾिसंदियूं हूंदियूं, चंड ॾिसण जी कोशिशि कई वेंदी। हिकु पासे खां आवाज़ ईंदो, इहो ॾिसो न रमज़ान जो चंड नज़र अची वियो। उन सां गॾु मस्जिद में ऐलान थियणु लॻंदा, सभिनी आशिकान रसूल खे मुबारक हुजे। अज़मतुन रिफ़तुन बरकतुन मग़फ़िरतुन भरे महीने रमज़ान मुबारक जो चंड नज़र अची वियो आहे। प्यारा इस्लाम वारो, रमज़ान मुबारक वाक़ई वॾी शान वारो आहे। उन जी शान और अज़मत ऐं बरकत और रिफ़त जो अंदाज़ो हिन मां लॻायो त अल्लाह पाक इंसान जी हिदायत ऐं रहनुमाई जे लाइ, इंसान खे जन्नत जी राह ॿुधाइण जे लाइ मुख़्तलिफ़ ज़माननि में 4 वॾा आसमानी किताब नाज़िल फ़रमाया।
तौरात, ज़बूर, इंजील, क़ुरान करीम। ये चारई किताब नाज़िल करण जे लाइ अल्लाह पाक जे महीने जो इंतिखाब कयो उहो रमज़ानुल मुबारक आहे। मुस्नद इमाम अहमद जी रिवायत में आहे अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जा सहीफ़ा रमज़ान जी पहिरीं राति नाज़िल थिया, तौरात शरीफ़ रमज़ान मुबारक जी 27वीं राति नाज़िल थियो, इंजील शरीफ़ रमज़ान मुबारक जी 14हीं राति नाज़िल थियो, ऐं मुसन्नफ़ इब्ने अबी शैबा जी रिवायत में आहे ज़बूर शरीफ़ रमज़ान मुबारक जी 6हीं तारीख़ ते नाज़िल थियो। बाक़ी रहियो क़ुरान करीम त अल्लाह पाक रमज़ान मुबारक जो तारुफ़ ई हिननि लफ़्ज़नि सां करायो आहे, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। तर्जुमो कंजुल ईमान, रमज़ान जो महीनो जंहिंमें क़ुरान लथो। तुझ पे सदके जाऊँ रमज़ान तू अज़ीमुश्शान है, तुझ में नाजिल हक़ ताला ने किया क़ुरान है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सरकार गौसी आज़म शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, लफ़्ज़ रमज़ान में 5 अखर आहिनि। पहिरियों अखर रा, हिन मां मुराद आहे रिज़वानुल्लाह यानी रिज़ाए इलाही। ॿियो अखर आहे मीम, हिन मां मुराद आहे महाबातुल्लाहि अनिल उसात यानी अल्लाह पाक जो गुनहगारनि ते रहमत ऐं महिरबानी फ़रमाइण। लफ़्ज़ रमज़ान में टियों अखर आहे दुआत, हिन मां मुराद आहे ज़मानुल्लाह यानी अल्लाह पाक जी अमान। चौथों लफ़्ज़ अलिफ़, हिन मां मुराद उल्फ़तुल्लाह यानी मोहब्बत इलाही आहे। ऐं 5 अखर नून मां मुराद आहे नूरुल्लाह। मालूम थियो रमज़ान मुबारक अल्लाह पाक जी रिज़ा मिलण जो महीनो आहे। रमज़ान मुबारक गुनाहगारनि ते रहमत नाज़िल थियण जो महीनो आहे। रमज़ान मुबारक अल्लाह पाक जी अमान मिलण जो महीनो आहे। ऐं रमज़ान मुबारक अल्लाह पाक जी महबत नसीब थियण ऐं नूर इलाही मिलण जो महीनो आहे। हुज़ूर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह वधीक फरमाइनि था, रमज़ान जो मिसाल सीने में दिल जीअं आहे। दिल खे नूर ईमान ऐं नूर मारिफत सां ज़ीनत ऐं ख़ूबसूरती मिलंदी आहे। अहिड़ीअ तरह रमज़ान मुबारक खे तिलावत क़ुरान जे नूर सां सींगारियो ऐं आरास्ता कयो वेंदो आहे। रमज़ान जो मिसाल इंसाननि में नबियुनि जहिड़ो आहे। नबी सगोरा मुजरिमनि जी शफ़ात कंदा आहिनि, अहिड़ी तरह रमज़ान बि रोज़ेदारनि जी शफ़ात कंदो। ऐं रमज़ान जो मिसाल शहरनि में मके ऐं मदीने जहिड़ो आहे। उन्हनि शहरनि में दज्जाल दाख़िल न थी सघंदो। अहिड़ीअ तरह रमज़ान मुबारक में सरकश शैताननि खे ज़ंजीरूं विझी क़ैद कयो वेंदो आहे। इन्हनि तमामु बरकतुनि फ़ज़ीलतुनि जे हूंदे बि जेको शख़्स रमज़ान मुबारक में पंहिंजी बख़्शिश न कराए सघे त ॿिए कहिड़े महीने में बख़्शियो वेंदो। हर मुसलमान खे घुरिजे त हिन मुक़दस महीने में ख़ूब तौबा करे, हिन खां पहिरियां जो तौबा जो दरवाज़ो बंदि कयो वञे। हर मुसलमान खे घुरिजे त हिन मुबारक महीने में कसरत सां रब जी बारगाह में बाॾाए, हिन खां पहिरियां जो रहमत जो वक़्तु गुज़री वञे। अल्हम्दुलिल्लाह, रमज़ान मुबारक जी फ़ज़ीलतुनि सां हदीसूं मालामाल आहिनि। जीअं हदीस करीमा जे मुताबिक़ रमज़ान मुबारक जी पहिरीं राति ईंदी आहे त आसमाननि जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं आख़िरी राति ताईं बंदि नाहिनि थींदा। जेको बि बानो हिन मुबारक महीने जी कंहिं बि राति में नमाज़ पढ़े थो त अल्लाह पाक उन जे हर सजदे जे एवज़ उन जे लाइ 1500 नेकियूं लिखंदो आहे ऐं उन जे लाइ जन्नत में ॻाढ़े याकूत जो घर बणाईंदो आहे। जेको रमज़ान जे महीने जो पहिरियों रोज़ो रखे थो उन जा पुठियां गुनाह मुआफ़ कया वेंदा आहिनि ऐं उन जे लाइ सुबुह खां शाम ताईं 70,000 फ़रिश्ता मग़फ़िरत जी दुआ कंदा रहनि था। राति ऐं ॾींहं में उहो बानो जॾहिं बि सजदो करे थो उन जे हर सजदे जे बदिले में खेसि जन्नत में हिकु अहिड़ो वणु अता कयो वञे थो जो उन जी छांव में घोड़े सुवार 500 सालनि ताईं हलंदो रहे। सुभान अल्लाह, अल्लाह पाक जी रहमत क़ुर्बान, रमज़ान मुबारक में सिर्फ़ु हिकु सजदे ते 1500 नेकियूं, जन्नत में सुर्ख याकूत जो घर ऐं एतिरो वॾो वण जो घोड़े सुवार 500 साल ताईं उन जी छांव में हलंदो रहे। सुभान अल्लाह, हिन मां उहे माण्हू इबरत हासिल कनि जेकी माज़अल्लाह नमाज़ तरावी नथा पढ़नि या पढ़नि बि था पर 20 पूरियूं नथा पढ़नि। गौर करियो, नमाज़ तरावी जी 20 रकातुनि में कुल 40 सजदा आहिनि। यानी जेको 20 रकातूं तरावी पढ़े
त अल्लाह पाक जी रहमत मां उम्मीद आहे त उनखे 60,000 नेकियूं मिलंदियूं। जन्नत में 40 वण लॻंदा, उहे रुगो सजदनि जूं नेकियूं आहिनि। क़याम, रुकू ऐं नमाज़ तरावी में क़ुरान करीम ॿुधणु, एतिरी देरि मस्जिद में रहणु वग़ैरह जो सवाबु उन खां अलावा आहे। जेकी नादान 8 रकातूं तरावी पढ़ी घरनि ॾांहुं हलिया वेंदा आहिनि, उहे ॼण 36,000 नेकियुनि ऐं 24 जन्नती वणनि खां महरूम रहनि था। ऐं जेकी 12 रकातूं पढ़ी थकिजी पवंदा आहिनि, उहे 24,000 नेकियुनि ऐं 16 जन्नती वणनि खां महरूम रहनि था। इहा अञा हदीस पाक में बयानु कयल तादाद जे मुताबिक़ ज़ाहिरी ॻणप आहे। रहमत इलाही जी वुसअत ते निगाह रखी वञे त पूरियूं 20 रकातूं नमाज़ तरावी पढ़ण वारनि जी ख़ुशनसीबी ऐं कुझु तरावी पढ़ी मोटण वारनि जे महरूमिन जो अंदाज़ो लॻाइणु मुमकिन ई न आहे। अल्लाह पाक असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए ऐं सॼो रमज़ान मुबारक पूरियूं 20 तरावियूं पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रमज़ान मुबारक जा तमाम रोज़ा की तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तमाम नमाज़ूं बा जमात मस्जिद में पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जेको ॿुधोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।